नाज़रीन, आदलपुर में सियासी समाजी अगवाणन कराची के वफ़ाक़ जे मातहत करण वारी सिफ़ारिश ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था माजिद कलवर जी हीअ रिपोर्ट। आदलपुर शहर में मुज़ाहिरो थियो आहे, काबिल तहसीन आहे। उन खां पोइ सिंध हिकु जिस्म आहे, इहो धार थियण इमरान शाह हिन पीउ जी बि मतिलबु ज़रूरत न आहे। इंशाअल्लाह ताला सभु सिंधी मतिलबु मुतहिद हूं, हिनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, ॿियूं सियासी पार्टियूं हुजनि, सभु मुतहिद हूं। इंशाअल्लाह ताला भरपूर मुज़ाहिमत थींदी ऐं इहो जेका आहे पंहिंजो सिंध जो करे असां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इहो ॿुधाइणु चाहियूं था, जेको असां एहतिजाज रिकॉर्ड करायूं था, इहो असां कराची जे बारे में रिकॉर्ड करायूं था। जेकी इहा कॉमेडी तव्हां वफ़ाक़ी कॉमेडी जेकी ठाही आहे, असां इन खे रद्द कयूं था। हीअ वफ़ाक़ी कॉमेडी वञी पंहिंजे बनी गाला जे लाइ ठाहे, इस्लामाबाद लाइ ठाहे, पंहिंजे ऐवाननि जे लाइ ठाहे। असांखे सिंध असांखे खपे, सिंध असांजी आहे। कराची कॉमेडी ठाहे करे सिंध दुश्मनी जो पको सबूत ॾिनो आहे ऐं जेको सिंध ते वार कयो आहे, असां सिंधी सिंध में रहण वारा सभई इन जो जेको आहे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं ईअं असां कंहिं बि सूरत में करणु कोन ॾींदासीं। असां इमरान ख़ान खे तबाह चवंदूं, असां सिंध कॾहिं न वेंदासीं। सिंध असांजी अमर आहे, अमर रहंदी।